सिंधी सकाफ़त जो ॾींहुं, सिंधी सकाफ़त जो ॾींहुं असांजी क़ौमी सुञाणप, वतन जी वहदत ऐं पंहिंजे वजूद जी तस्दीक जो ॾियारो आहे। आउं रुख सिंधी तव्हां दोस्तनि, साथियुनि, भाउरनि ऐं भेनरुनि खे सिंधी सकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां मुबारकूं ॾियां थो, मुहबतूं आछा थो। हर क़ौम जी सुञाणप, उन जी तहज़ीब, ज़बान ऐं तारीख़ में समायल हूंदी आहे। ऐं जॾहिं इहा क़ौम पंहिंजे सकाफ़ती विरसे खे हिकु गॾियल ॾींहं ते मल्हाए त इहो अमल सिर्फ़ु जशन न पर क़दीम सुञाणप खे, हज़ारें सालनि जी सुञाणप खे नए सिर जियारण जो, ज़िंदह करण जो ॿियो नालो हूंदो आहे। सिंधी सकाफ़ती ॾींहुं जेको हर साल डिसंबर जे पहिरें आचर ते मल्हाइजे थो, अॼु सिंधी माण्हुनि लाइ न सिर्फ़ु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, पर पंहिंजे वजूद जी तस्दीक ऐं एहसासे फ़ख़्र जो रोशन निशान बणिजी चुको आहे। 2009 में हिकु नाज़ुक मरहले तां जनम वठंदड़ ही ॾींहुं अॼु क़ौमी ऐं आलमी सतह ते हिकु अहिड़ी वॾी सुञाणप बणिजी वियो आहे। सिंधियुनि लाइ, सिंधी ॻाल्हाईंदड़ लाइ, सिंधियुनि सां मोहबत कंदड़ लाइ, सिंधियुनि सां प्यार कंदड़ माण्हुनि लाइ क़ौमी सतह ते हिकु अहिड़ी वॾी सुञाणप बणिजी वियो आहे जंहिंमें को बि सियासी इख़्तिलाफ़ समायल नाहे, न ई कंहिं तबिके जी विरासत। हीअ ॾींहुं सभिनी सिंधियुनि खे हिकु ॻाट करे बीहारे थो। अजरक, टोपी, धमाल, लोक मौसीक़ी, सिंधी गीत गज़ल, शाह लतीफ़ जा बेत ऐं मुहबत जी ख़ुशबू, अमन जी ख़ुशबू सां भरियल ही ॾींहुं सिंध जे मुहबत जो आलमी इज़हार बणिजी चुको आहे। सिंधी सकाफ़ती ॾींहं जी अहमियत शायदि उन वक़्तु वधीक सम्झ में अचे जॾहिं हिकु सिंधी ॿार, हिकु नौजवान या हिकु पोरियो कंदड़ मज़दूर मुकमिल फ़ख़्र सां अजरक ओढे तस्वीर कढी सोशल मीडिया ते शेयर करे थो, पंहिंजे ॿारनि खे सिंधी टोपी पहिराए थो, सिंधी अजरक पहिराए थो। सिंध में सभु जेकी बि मुख़्तलिफ़ गुरू आहिनि, नस्ली, सकाफ़ती, ॿोली जी सुञाणप खां बग़ैर, बिना कंहिं फ़र्क़ जे सभु माण्हू जेके सिंध में रहनि था, उहो इन ॾींहं ते पंहिंजे सिंधी हुजण जो फ़ख़्र ऐलान कंदा आहिनि। माना ही जेको आहे, इहो फ़ख़्र रुॻो कपिड़े जो न पर, टोपीअ जो न पर हज़ारें सालनि जी तहज़ीब जो आहे। मुंहनि जे दड़े खां, हड़ापा खां वठी शाह लतीफ़ ताईं, शाह लतीफ़ खां शेख अयाज़ ताईं, शेख अयाज़ खां उस्ताद बुख़ारीअ ताईं, राग, धुन, ॿोली ऐं रवायतूं गॾिजी अहिड़ो रंग पैदा कनि थियूं जेको सिंधियुनि लाइ सुञाणप जो सभ खां वॾो शाहकार आहे। इन ॾींहं जी ख़ूबसूरती इहा आहे त न रुॻो सिंध पर पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी हिकु ई वक़्तु 7 डिसंबर जे पहिरें आचर ते, उहो कहिड़ी बि तारीख़ ते हुजे, हिकु ई वक़्त ते पंहिंजे सकाफ़ती वरसे सां, पंहिंजे ॿोली सां, पंहिंजी सिंधी सुञाणप सां वाबस्तगीअ जो इज़हार कनि था। लंडन हुजे, दुबई हुजे, न्यूयॉर्क हुजे, मॉस्को हुजे, सिंधी सकाफ़ती ॾींहुं दुनिया में सिंध जे सुञाणप जो सफ़ीर बणिजी वियो आहे। सभिनी खे ॻंढे थो, सॼी दुनिया जे सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे, सिंध सां मुहबत कंदड़नि खे। सिंधी सकाफ़त जी सभ खां वॾी ताक़त कहिड़ी आहे? अमुन,
रवादारी ऐं मुहबत। सिंधी सकाफ़त जी सभ खां वॾी ताक़त अमन, रवादारी ऐं मुहबत आहे। हिकु अहिड़ी सरज़मीन जेका सूफ़ी फ़िक्र जी मर्कज़ रही आहे, जिते मज़हबी मतभेद, फ़िरक़ेवारियत, ऊच नीच, नस्ली नंढ वॾाई उनखे मात ॾिनी आहे हितां जे माण्हुनि। माना सिंधी सकाफ़त जी सभ खां वॾी ताक़त अमन, रवादारी, मुहबत आहे, जिते इंसान ज़ात जी ख़िदमत खे इबादत जो दर्जो ॾिनो थो वञे ऐं जिते रंग, नस्ल, ज़बान, रंग, नस्ल, ज़बान उनखे उनजी जेको आहे सा उनजे बुनियाद ते जेका विर्छ आहे, विरासत आहे, उहा हमेशह नाकाम थी आहे। सिंधी सकाफ़त ईंदी असांखे यादि ॾियारे थो त असांजो विरसो नफ़रत न पर मुहबत जी विरासत आहे। अॼु जॾहिं क़ौमूं पंहिंजी सुञाणप ख़तमु थियण खां डिॼनि थियूं, ख़ौफ़ज़दनि त असांजी ॿोली ख़तमु पई थिए, सकाफ़त ख़तमु पई थिए, असांजी सुञाणप ख़तमु थी थिए, सिंधी माण्हू पंहिंजे सकाफ़त खे जशन जे सूरत में महफ़ूज़ करे रहिया आहिनि। माण्हू ईदूं मल्हाईंदा आहिनि, होली मल्हाईंदा आहिनि, ॿिया त्योहार मल्हाईंदा आहिनि, उहे बि मज़हब जे बुनियाद ते हूंदा आहिनि, पर हीउ अहिड़ो ॾींहुं आहे सिंधियुनि जो जेको बिना कंहिं नस्ली, लिसानी, मज़हबी, फ़िरक़ेवारियत जे फ़र्क़ खां सवाइ सभिनी लाइ हिकु जहिड़ो मुहतरम, हिकु जहिड़ो इज़त भरियो, हिकु जहिड़ो ख़ुशीअ वारो ॾियारो आहे। हीउ ॾींहुं नौजवान नसुल खे ॿुधाए थो त संदन सुञाणप कहिड़ी आहे, सिंध छा आहे, संदन रवायतुनि, तहज़ीब में कहिड़ी वॾी ताक़त लिकल आहे। सकाफ़त खे मल्हाइणु रुॻो रस्म न पर पंहिंजी तारीख़ खे, पंहिंजी सुञाणप खे ज़िंदह रखण जो अज़ीम अमल आहे। आख़िर में सिंधी सकाफ़ती ॾींहुं हिकु सुवाल बि छॾे वञे थो, छा असां रुॻो अजरक ओढ़ण ऐं टोपी पाइण सां सकाफ़त बचाए सघूं था? शायदि न। असुल सकाफ़त तॾहिं ज़िंदह थिए थी जॾहिं असां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदासीं, उनखे ज़िंदह रखंदासीं, अदब पढ़ंदासीं, फ़न ऐं मौसीक़ी सां मुहबत कंदासीं, सभ खां वधीक पंहिंजे रवादारी ऐं तरक़ीब संद रवायतुनि खे पंहिंजो रवियो बणाईंदासीं, साइंस ऐं टेक्नोलॉजीअ में तरक़ी कंदासीं, दुनिया जे तइमीर ऐं तरक़ीअ में हिसेदार बणजंदासीं। अजरक जो कपिड़ो ख़तमु थी सघे थो, टोपी ख़तमु थी सघे थी, पर मुहबत ऐं इंसानियत हिकु सकाफ़त, हिन सकाफ़त जो रूह आहे जेका कॾहिं ख़तमु नथी थी सघे। सिंधी सकाफ़ती ॾींहुं सिंधी माण्हुनि जे मुहबत जो रंगीन अलम आहे, ख़ूबसूरत अलम आहे, जेको हर साल नओं झंडो बणिजी हवा में लहराईंदो रहे थो। अवां सभिनी खे सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो मुबारक हुजे। अवां जी वॾी वॾी महिरबानी।